डोकरी फ़लस्तीन में इसराइल बरबरीत ख़िलाफ़ हुकूक़ ख़ल्क़ पार्टी सिंध ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे मेंबर ज़ेब अली सारी जे अॻवानी में हथनि में क़ौमी परचम बैनर ऐं प्लेकार्ड खणी डोकरी वेझो बाढ में हैदर चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें बाढ शहर जे सियासी, समाजी, इल्मी, अदबी, सहाफ़ती ऐं कारोबारी तंज़ीम जे अॻवाननि शख़्सियतुनि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत करे इसराइल ऐं बरबरीत ख़िलाफ़ उभर ॾारींदड़ नारेबाज़ी कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे ज़ेब अली सारियो, मौलाना मोहम्मद अली ईमानी, हाफ़िज़ महमूद सारियो ॿियनि चयो त फ़लस्तीन में बि जंग न पर बरबरियत थी रही आहे। हज़ारे बेगुनाह फ़लस्तीनियुनि खे शहीद कयो पियो वञे। अमेरिका सरेआम इसराइल जी हिमायत पियो करे, पर अफ़सोस जो मुसलमान मुल्क ख़ामोश तमाशे बणियल आहिनि। फ़लस्तीनी अवाम लाइ खाधे पीते जी शयूं बंदि कयूं पियूं वञनि। मासूम ॿारड़ा बुज़ुर्ग उञ ऐं बुख ते तड़पी रहिया आहिनि, पर मुसलमान मुल्कनि जा सरबराह अघुर निंड सुतल आहिनि। हुननि आलमी इदारनि खां मुतालबो कंदे चयो त फ़लस्तीनी अवाम मथां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी फ़लस्तीन में अमन अमान बहाल कराए वञे। आख़िर में शहर जे हैदर चौक ते फ़लस्तीन में अमन अमान जे लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।